टंडो जान मोहम्मद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त टंडो जान मोहम्मद में माइनर खटियाण शाख जे मुंड जा बास ज़मींदार माण्हू पंहिंजी ज़मीन जो पाणी नेकाल कराए रहिया आहिनि। पुछड़ी जे 100 एकड़ ज़मीन पाणी जी लपेट में अची वई आहे ऐं केतिराई घर डही पट थी विया आहिनि। माण्हू लॾ पलाण करे रहिया आहिनि। ज़मींदारनि जो चवणु आहे त सोक में मुंड जा बासर माण्हू असांजे हक़ जो पाणी पी था वञनि ऐं बरसाति जो पाणी शाख में लेफ्ट मशीन ज़रिए ज़मीन जो पाणी शाख में उछलाए असांखे ॿोड़े रहिया आहिनि। ॻोठाण गॾिजी शाख जे बंदनि खे पंहिंजी मदद पाण तहत ट्रैक्टरनि ऐं माण्हुनि जी मदद सां बंद मज़बूत करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त इरिगेशन अमलो नोटिस वठी शाख खटियाण माइनर में गैर कानूनी पाणी छॾाइण बंदि करे असांजे घरनि खे बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।